तुलसी माता ते रोज जल चाढ़ियो, आतवार ॾींहुं जल न चाढ़ियो। ठीकु आहे। तुलसी माता जा पत्र हूंदा आहिनि जेके, उहे असां तोड़ींदा आहियूं। उन में यथाशक्ति ध्यानु ॾियो, जेतिरो थी सघे। अगरि तुलसी माता जो कोई पत्र हेठि किरियल आहे, उहो तव्हां खणी था सघो। किरियल पत्र बि शास्त्रनि में लिखियलु आहे, पद्म पुराण में लिखियलु आहे, धोई करे तव्हां भॻवान ते चाढ़े था सघो। तुलसी माता एॾी पवित्र आहे। किरियल पत्र बि चढ़ाईंदो कंहिं ते परम तत्व श्री कृष्ण, उहो बि धोई करे भॻवान ते चाढ़े था सघो। तुलसी पत्र अगरि वधीक थिया आहिनि, रखी बि छॾींदो फ्रिज में, उहे बासी न थींदा आहिनि। ॿिए ॾींहुं बि तव्हां उपयोग करे था सघो। ॿी ॻाल्हि, तुलसी पत्र जीअं वठिणो आहे असांखे, तुरंत तोड़ण न हली वञो। जल चाढ़ियो, थोरो सो सहलायो। कई वॾा वॾा वृक्ष हूंदा, 2-3 हूंदा, त ईअं ई पत्र मिली वेंदा आहिनि। न त सहलाइण सां, जल चाढ़ण सां पत्र टुटी पवंदा आहिनि। इहो तरीक़ो सही आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐं तॾहिं बि तुलसी पत्र नथो मिले त पोइ छा कजे, त चयूं पोइ आज्ञा वठी करे तोड़बो आहे। त हे तुलसी महारानी, मां तव्हांजा कुझु पत्र खणा, मूंखे आज्ञा ॾियो, मां बांके बिहारी भॻवान जे चरणनि ते तव्हांखे वठी हलंदुमि। तुलसी माता बि प्रसन्न थींदी आहे कि मुंहिंजो एॾो सर्वश्रेष्ठ उपयोग आहे। ऐं इहो तरीक़ो आहे तुलसी पत्र खणण जो। चओ हरे राम। उमास ते प्रत्यक्ष तुलसी पत्र न तोड़बो आहे। 11 ते जरूर तुलसी पत्र चढ़ाइजे भगवान ते, पर 12 ते यानी अॼु तोड़बो ना है पत्र। ध्यान रखिजो, 12 नी तुलसी पत्र तोड़बो ना है। चओ जय श्री कृष्ण। इन खां भी जरूरी गाल, ॾाढी जरूरी गाल, पद्म पुराण में लिखियल आहे कि जेको कोई प्राणी गुजारे वेंदो आहे, उन जे शरीर ते, सभिनी अंगनि ते, सॼे शरीर ते, छातीअ ते, मुंहं ते, अखियुनि ते तुलसी काष्ठ रखिजे। काष्ठ यानी लकड़ी। तुलसी माता जेकी सूक्ष्म थी वेंदी आहे, हा न, सुकी वेंदी आहे, उहा लकड़ी ॾाढी ॾाढी उपयोगी अथव, ॾाढी उपयोगी। उहा माण्हू तालाब में फिटी करे छॾींदा आहिनि, विसर्जन कंदा आहिनि। रखी छॾियो। ख़ासि करे इहा ॻाल्हि समाज सेवा करण वारा ध्यानु ॾियो भाई, विशेष ध्यानु ॾियो। उहो तुलसी काष्ठ संभाले रखो, ॾाढो क़ीमती अथव। कोई माण्हू गुज़ारियो आहे, उनजे शरीर ते उहो तुलसी काष्ठ लॻो, मथां लकड़ियूं रखी छॾियो, उनजो संस्कार थियो। पापीअ खां पापी माण्हू यमदूतनि खे ताक़त न आहे उनखे नरक वठी वञनि। केवल तुलसी जी लकड़ी रखण सां उनजी सदगति थींदी आहे। नरक न वेंदा, गंदी जोड़ियुनि में न वेंदा, स्वर्ग वेंदा, वरी भली मनुष्य जे चोले में अचनि। चओ हरे राम। इन तरह सां तुलसीअ जे लकड़ीअ सां भगवान ते ॾीओ बि ठाहिबो आहे, उन सां बाती ठाहे करे बि ॿरंदी आहे। कई तरीक़ा आहिनि शुद्ध गिह में ठाहे करे, लेकिन तुलसी काष्ठ अंतिम समय प्राणीअ सां ज़रूरु हुजणु खपे। चओ जय श्री कृष्ण। तुलसी पत्र हुजणु खपे मुख में। त इहो सभु तॾहिं थींदो जॾहिं हिक खां वधीक पौधा लॻंदा। समाज सेवी लकड़ियूं इकट्ठी कनि, सेवादारी लकड़ियूं इकट्ठी कनि, ताकि अंतिम समय बिल्कुलु जेको बि प्राणी आहे उनजी सदगति थिए। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि, जय श्री कृष्ण। ॿी ॻाल्हि ध्यानु ॾियण वारी, तुलसी माता ते सुबुह जो सनानु करे तव्हां पत्र चाढ़ियो, ठीकु आहे। उहो पत्र काॾे वेंदो? हाणे हेॾा पत्र चाढ़ींदा आहिनि, उहो प्रसाद रूप में वठिबो आहे, हा न। ॿिए ॾींहुं उहो प्रसाद वारो तुलसी पत्र तव्हां वठो, वरी नओं किसले ताज़ो नवीन पत्र भॻवान जे चरणनि ते चाढ़ियो। या राति जो बि चाहियो त उहो पत्र तव्हां जल सां वठी था सघो। तुलसी पत्र वठणु जेको रेगुलर वठे थो नियमित, उनखे कॾहिं कैंसर न थींदी, कई बीमारियूं टलिजी वेंदियूं। मेडिकल साइंस त हाणे पहुती आहे, अञा कुझु ॻाल्हियूं उन्हनि नोट कयूं कि तुलसीअ में हे फ़ाइदा आहिनि। हज़ारे दवाऊं थी ठहनि, महांगी महांगी दवाऊं तुलसी माता में। तुलसी सर्वत्र उपलब्ध आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। त हिकु त ठाकुर जी जे चरणनि में तुलसी पत्र चढ़ियल, उहो रोज़ प्रसाद रूप में वठो। केॾी सरल आहे, घणी 2 मिंटनि जो कमु आहे। इहो कमु रोज़ कयो भाई। अगरि शरीर में तुलसी पत्र हुजे ऐं प्राण निकिरी वञनि, सिधी सिधी सदगति आहे, उनजी दुर्गति न थींदी। यादि रखिजो। इन करे रोज़ गंगा जल तुलसी पत्र असांखे वठणु खपे। गंगा जल हमेशह घर में हुजे, उहो मटके में मिलाए छॾियो, हिकु ढकन, रोज़ गंगा जल जे अमृत जो लाभ मिलंदो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। अहिड़ी तुलसी माता जी महिमा आहे। महिरबानी करे इन जो ज़रूर ज़रूर लाभ वठो। बोल तुलसी जी महारानी की।